बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। अॼु सबक़ पहिरियों दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे कुदरत वारा हमद। पहिरें इन जा लफ़्ज़ माना, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब ऐं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणियुनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे नवनि लफ़्ज़नि जी माना सिखंदासीं। लफ़्ज़ आहे साराह, माना वाखाण तारीफ़। लफ़्ज़ आहे कुदरत, माना ताक़त। लफ़्ज़ आहे कोटां कोट, यानी अंदर ही अंदर। लफ़्ज़ आहे ज्योति, यानी रोशनी। लफ़्ज़ आहे अंत, माना हद। लफ़्ज़ आहे सुरहान, माना खुशबू। लफ़्ज़ आहे पलड़ाव, माना आवाज़। लफ़्ज़ आहे बादल, माना ककर। लफ़्ज़ आहे छिमछिम, माना छेर जो आवाज़। लफ़्ज़ आहे थाधल, माना थधकार। लफ़्ज़ आहे नाद, माना वाॼो या साज़। लफ़्ज़ आहे सहसी, माना बेशुमार। लफ़्ज़ आहे महरान, माना सिंधु दरिया। लफ़्ज़ आहे निर्मल, माना वणंदड़। लफ़्ज़ आहे हीरा लाल, माना कीमती पत्थर। लफ़्ज़ आहे अंदर, माना मंझ। लफ़्ज़ आहे बेवस, माना मजबूर। लफ़्ज़ आहे नीह, माना मोहब्बत। लफ़्ज़ आहे बरस, माना वस। लफ़्ज़ आहे धरी, माना भरी। लफ़्ज़ आहे वाव, माना हवा। लफ़्ज़ आहे अजब, माना हैरत। लफ़्ज़ आहे बरस बरस, माना वसी वसी। लफ़्ज़ आहे वाॼट, माना वाॼो या वॾो आवाज़। लफ़्ज़ आहे पारा, माना पछाड़ी या इंतिहा। लफ़्ज़ आहे नज़ारा, माना ॾेख या मंज़र। लफ़्ज़ आहे चुंभ, माना पखीअ जी वात जो नोकदार हिस्सो। लफ़्ज़ आहे नामियारा, माना मशहूर। जी दोस्तों, हाणे सम्झाणियूं लिखंदासीं। हमद ॿिनि सीटनि जूं। सभु कनि तुंहिंजी साराह कुदरत वारा, निर्मल ज्योति नूर निज़ारा कुदरत वारा। सम्झाणी नंबर 1। हिन शहर में शाइर किशन चंद बेवस चवे थो त ए ताक़त वारा अल्लाह साईं, सभु तुंहिंजी साराह था कनि। हर शइ में तुंहिंजे नूर जो नज़ारो ऐं अखियुनि खे वणंदड़ रोशनी नज़र अची रही आहे। हमद। कोटां कोट बणायई धरतियूं, सहसें सिज चंड तारा कतियूं, जिन जो अंत न पारा कुदरत वारा। सम्झाणी नंबर 2। हिन शेर में शाइर चवे थो त ए ताक़त वारा अल्लाह साईं, तो ज़मीन जा फ़र्श विछाया, सिज चंड तारा ऐं कतियूं बनाया, जिन जो ॻाणेटो हद ऐं हिसाब कंहिंखे मालूम न आहे। गुलनि अंदरि सुरहान धरी थो, मोतियुनि सां महरान भरी थो, हीरा लाल हज़ारा कुदरत वारा। सम्झाणी नंबर 3। हिन शहर में शाइर चवे थो त ए ताक़त वारा अल्लाह साईं, तूं गुलनि जे अंदरि खुशबू पैदा करी थो, क़ीमती मोतियुनि सां महरान खे भरी थो, जिन में केतिरा ई हीरा लल आहिनि। जॾहिं वणनि ते वाव अचे थो, पन पन मां पलड़ाव अचे थो, छिम छिम जा छिमकारा कुदरत वारा। सम्झाणी नंबर 4। हिन शहर में शाइर चवे थो त ए ताक़त वारा साईं, जॾहिं ज़ोरदार हवा घुले थी त हिकु हिकु पन मां
आवाज़ अचे थो, ईअं लॻे थो जीअं छिम छिम जा आवाज़ हुजनि। हमद चुंब चतुन ऐं चीहन खोली, बुलबुल कोयल ॿोली ॿोली, मोर नचन नामियारा कुदरत वारा। सम्झाणी नंबर 5। हिन शहर में शाइर चवे थो त ए ताक़त वारा साईं, चतुन ऐं चीहन पंहिंजूं चुंबूं खोलियूं आहिनि ऐं इन सां गॾु बुलबुल ऐं कोयल बि पंहिंजूं पंहिंजूं ॿोलियूं ॿोलणु शुरू कयूं आहिनि। अहिड़े मंज़र में वरी मोरनि बि पंहिंजो नाच करणु शुरू करे ॾिनो आहे। हमद आख़िरी बंद अजब बणायई बिजलियूं बादल, बूंदूं बरस बरस कनि थाधल, वाजट कनि वसकारा कुदरत वारा। सम्झाणी नंबर 6 ऐं आख़िरी सम्झाणी। हिन आख़िरी हमद में शाइर किशन चंद बेवस अल्लाह ताला जी शान खे बयानु कंदे चवे थो त ए ताक़त वारा अल्लाह साईं, तो हैरान कंदड़ ककर ऐं खेवण बनाया आहिनि, वसकारे जा आवाज़ अचनि पिया ऐं मींहुं वसण सां थधिकार थी वञे थी। मश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, हिन हमद मां अव्हांखे कहिड़ो बंद वधीक पसंदि आहे? जवाब, हिन हमद मां असांखे हेठियों शेर वणे थो। कोटां कोट बणायई धरतियूं, सहसें सिज चंड तारा कतियूं, जिन जो अंत न पारा कुदरत वारा। सवाल नंबर 2, अव्हांखे उहो बंद छो थो वणे? जवाब, असांखे इहो बंद उन करे वणे थो जो इन में अल्लाह साईं जी बेहद ऐं बेहिसाब कुदरत जो ज़िक्र कयो वियो आहे। सवाल नंबर 3, हिन हमद में शाइर अल्लाह साईं जूं कहिड़ियूं नेमतूं बयानु कयूं आहिनि? जवाब, हिन हमद में शाइर अल्लाह ताला जूं केतिरियूं ई नेमतूं बयानु कयूं आहिनि, जीअं सिज चंड तारा वण गुल ॿूटा पाणी वग़ैरह। सवाल नंबर 4 ऐं आख़िरी सवाल, हिन हमद में कहिड़ा कहिड़ा नज़ारा ॾिनल आहिनि, बयानु करियो। जवाब, हिन हमद में केतिरा ई नज़ारा ॾिनल आहिनि, जीअं गुलनि अंदरि सुरहाण जो नज़ारो, वणनि ते वाव अचण जो नज़ारो, पन पन मां पलड़ाव अचण जो नज़ारो, बादल जे वसण जो नज़ारो, पखियुनि जे ॿोलण जो नज़ारो ऐं मोर जी नचण जो नज़ारो वग़ैरह। दाल हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा हम आवाज़ लिखो ऐं ॿुधायो। लफ़्ज़ आहिनि धरतियूं, पलड़ाव, खोली, बादल, पारा। जी दोस्तों, हाणे ये लफ़्ज़ आहिनि। हाणे लफ़्ज़नि जूं हम आवाज़ लिखंदासीं। लफ़्ज़ आहे धरतियूं, हम आवाज़ कतियूं। लफ़्ज़ आहे पलड़ाव, हम आवाज़ वाव। लफ़्ज़ आहे खोली, हम आवाज़ ॿोली। लफ़्ज़ आहे बादल, हम आवाज़ थाधल। लफ़्ज़ आहे सुरहाण, हम आवाज़ महराण। हे सिंधी ॿोलीअ जी ग्रामर में ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि, जिन मां पहिरियों इस्म आहे। इस्म माना नालो। इस्म कंहिं बि माण्हूअ, जाइ, साह वारी शइ, कम, हालत ऐं ख़ासियत जो नालो आहे। हिन सबक़ मां इस्म ॻोल्हे लिखो। जवाब, हाणे इस्म लिखंदासीं। कोट, धरती, सिज, चंड, तारा, कुदरत, महराण, सुरहाण, हीरा, लैल, पन, कोयल, चुंब, चतूं,
वग़ैरह। वाह निज़म जा हेठियां ॾिनल बंद मुकमल करियो। जी दोस्तों हाणे हिन बंद खे मुकमल कंदासीं। गुलनि अंदरि सुरहाण धरी थो, मोतियुनि सां महिराण भरी थो, हीरा लाल हज़ारा कुदरत वारा, अजब बणायई बिजलियूं बादल, बूंदूं बरस बरस कन था दल, वाज टकन वसकारा कुदरत वारा। जी दोस्तों ये बंद असां मुकमल कयो। ज़े हेठि ॾिनल शेर जी सम्झाणी लिखो। शेर आहे कोटां कोट बणायई धरतियूं, सहसीं सिज चंड तारा कतियूं, जिन जो अंत न पारा कुदरत वारा। सम्झाणी हिन शेर में शाइर चवे थो त ए ताक़त वारा अलाह साईं, तो ज़मीन जा फ़र्श विछाया, सिज चंड ऐं तारा कतियूं बनाया, जिन जो ॻाणेटो हद ऐं हिसाब कंहिंखे मालूम न आहे।